तव्हां ॻाल्हि कई नियाणियुनि जे स्कूल जे हवाले सां इहा सटा छा तव्हां गुज़ारिश बि कई इहो छा सॼो किसो इहो थोरो असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधाए उनमें इहो हुयो त जेके 2021 में टेस्ट थी IBA जे थ्रू जेको आहे रिक्रूटमेंट जे लाइ टीचर्स रिक्रूटमेंट लाइ PST ऐं JST तो उन्हनि खे 4 साल थी विया ऐं उनजे करे जेको आहे इहा शइ हुई उनखे एहतिजाज बि कयो त 40+ सभिनी खे जेके ऑर्डर ॾिना वञनि त उनजे करे उहा रिक्वेस्ट कईसीं मिनिस्टर साहिब खे चयोसीं त उन्हनि ते जेको आहे मिनिस्टर साहिब जा जेको आहे असेंबली ॿुधायो त कुल 600-700 सीटूं आहिनि ऐं 21,000 जे क़रीब जेके आहिनि उहे कैंडिडेट आहिनि असां सभिनी खे त नौकरियूं नथा ॾेई सघूं ऐं हुनजो इहो बि चवणु आहे त इहो न थींदो आहे त जेके बि पास आहिनि उन्हनि सभिनी खे जेतिरियूं सीटूं हूंदियूं ओतिरा ई जेके कैंडिडेट्स खॼिबा आहिनि तो तॾहिं बि असां सभिनी जेको आहे इवन स्पीकर साहिबु महिरबानी करे उन्हनि बि जेको आहे असां बि अपील कई मूं बि अपील कई हुनखे त थोरो हिनखे ॾिठो वञे ऐं जेतिरो थी सघे हुनखे अकोमोडेट कयो वञे त उन ते हिकिड़ी स्पेशल कमेटी ठही आहे जंहिंजी चेयरमैनशिप जेका आहे उहा स्पीकर साहिबु वटां हुन में मां बि मेंबर आहियां ऐं साईं बि आहे अपोज़िशन जा 3 मेंबर आहिनि तो साईं सरदार शाह बि हुन में आहे ज़िया लंजार साहिब बि आहे जेको पंहिंजो पार्लियामेंट्री अफेयर्स जो मिनिस्टर आहे तो उन में वेह ॾिसंदासीं ऐं इंशाल्लाह जेतिरो बहितर थी सघियो ओतिरो बहितर कंदासीं।